रुपए खे सुञातई तोखे न ॼातई प्यारा दोस्तो हिकिड़े ॾींहुं दरिया जे पतण छुटण ते वतायो परे कंहिं रड़ियूं कंदो डोड़ंदो आयो। चई मोहणा ॿेड़ी जल जो मूं फ़क़ीर खे ख़ुदा जे वास्ते खयो हलो कसम तो ख़ुदा जो तरस जो आऊं अची पहुतो आहियां। अलाह खे मञो न मञो पर मोहणनि पग खयां ॿेड़ी हलण लॻी वतायो फ़क़ीर ॾांहुं का बि तवजा न कयूं। जॾहिं त हुननि वताये फ़क़ीर जूं रड़ियूं चिटियूं पियूं ॿुधियूं। किनारो छॾे ॿेड़ी अॻभरो थी वियो त वतायो बची पहुतो। वताये खीसे मां रुपयो कढी चयो त ॿेली सॼो सारो रुपयो वठो पर मूंखे चाढ़े हलो ॾाह थियो न त सॼो सारो रुपयो वठो पर मूंखे चाढ़े हलो ॾाह थियो न त सॼो ॾींहुं हिते दर पदर थी वेंदुसि। माण्हुनि ॾिठो त ॿियनि खां रुॻो ॿ आना मिलंदा आहिनि। फ़क़ीर रुपयो पियो ॾिए सो ॿेड़ी खे मोटाए कपर ते आंदो। मोहणनि रुपयो वठी फ़क़ीर खे ॿेड़ी ते विहारियो। जॾहिं फ़क़ीर जो हंभारो ढरो थी वियो तॾहिं चयईं त ए मुंहिंजा मौला रुपये खे जेतिरो सुञातो वञे ओतिरो तोखे केरु कोन थो ॼाणे। वधीक अहिड़ा कहाणी ॾिसण लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा दोस्तो। मिलंदासीं नई वीडियो में हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।